तमाम आशिकान रसूल के मुझ तरफां अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां तव्हांजो पंहिंजो नात ख़ान एहतशाम अफ़ज़ल कादरी ऐं मूंसां वेठल गॾु मुंहिंजो प्यारो शागिर्द आहे शाहनवाज़ अली। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं दोस्तो मां कुझु टाइम अॻु में मां जॾहिं लाइव आयो हुउमि ऐं मां इहो चई रहियो हुउमि त असांजो हिकिड़ो स्टूडियो आहे जेको असां मोरवे में जंहिंजो आगाज़ कयूं पिया। जेके असांजा सना ख़ान हूंदा, नात ख़ान हज़रात हूंदा इंटीरियर सिंध जा, त उहे काफ़ी सारनि खे इहो हूंदो त असां एतिरो कराची वञूं था ऐं काफ़ी परे पंधु पए थो, त इन करे मां शाहनवाज़ खां सलाह करे ऐं जेको वीडियो जे पोयां आहे असांजा मशहूरु शाइर सुन्नत जावेद अली मीर साहब, उन्हनि खां सलाह करे मशवरो करे ऐं मां हिकिड़ी सलाह सोचियमि त छो न असां मोरो शहर में अहिड़े स्टूडियो जो असां आगाज़ कयूं त जेके दोस्त आहिनि सना ख़ान मुस्तफ़ा सभई हिते अची ऑडियो रिकॉर्डिंग कराइनि। ऐं मां ॿुधाईंदो वञा त उनजी ओपनिंग जेकी आहे स्टूडियो जी, जंहिंजो नालो आहे SDS सिंध डिजिटल स्टूडियो मोरो। हिन वक़्तु असां उते वेठल आहियूं। हीअ असांजो स्टूडियो आहे SDS ऐं हीअ तव्हां ॾिसी सघो था तमामु बहितरीन क़िस्म सां हीअ असां महिनत करे हीअ स्टूडियो असां ठाहियो आहे ऐं जंहिंजी ओपनिंग असां अञा ओपनिंग न कई आहे। बाक़ी मुंहिंजो लाइव अचण जो मक़सदु इहो हो त तव्हां ॿुधाईंदो वञा जेके बि नात ख़ान हज़रात आहिनि उहे तव्हां डायरेक्ट मूंसां राब्तो करे सघो था। हीउ मोबाइल नंबर हेठि हले पियो मुंहिंजो, ऐं उन खां अलावा शाहनवाज़ अली कादरी साहब इन जो बि मोबाइल नंबर हेठि हले पियो, इन सां कॉन्टेक्ट करे सघो था। नात ख़ानी हुजे, उन खां अलावा हमद हुजनि, उन खां अलावा कवाली हुजे या सूफ़ियाना कलाम हुजनि, हिते हर रंग हिते इन स्टूडियो में तव्हांखे डिजिटल साउंड जे ज़रिए तव्हांखे इंशाल्लाह सुठी ऑडियो जी जेकी रिकॉर्डिंग आहे उहा तव्हांखे इंशाल्लाह मिलंदी। तव्हां हिकु दफ़ो ज़रूरु स्टूडियो में अचिजो ऐं रिकॉर्डिंग कराए उन खां बाद में कमेंट्स पास तव्हां कजो त असांजी रिकॉर्डिंग तव्हांखे कीअं लॻी। इंशाल्लाह तव्हांखे कराची वञण जी ज़रूरत न पवंदी। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा हीअ असांजो ऑडियो रूम आहे ऐं मां तव्हांखे ॾेखारियो त हीअ असांजो माइक, हीअ असांजो सुठो जेको आहे साउंड प्रूफ जेको आहे असांखे ठारायो आहे हिनखे। हीअ ॾिसो तमामु ज़बरदस्त क़िस्म जो बिल्कुलु नओं आहे, हींअर अखियूं बि थोरियूं सड़ी रहियूं आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त रिकॉर्डिंग थींदी। ऐं इहो ॿुधाईंदो वञा त असांजो चैनल जेको आहे SDS तव्हां लिखंदव सिंध डिजिटल स्टूडियो यूट्यूब में, उन में तव्हां हीउ जेको चैनल आहे इन में इंशाअल्लाह असां जेके मशहूरु सना ख़ान आहिनि, फरहान अली कादरी साहब आहे या मां तव्हांजो पंहिंजो मां त तव्हांजो ख़ादिम आहियां ऐं जेके उर्दू सना ख़ान आहिनि पूरे इंटीरियर सिंध जा सभिनि जूं नातूं इंशाअल्लाह तव्हांखे सिंध डिजिटल स्टूडियो जेको आहे उन में तव्हांखे नातूं मिली सघंदियूं। ऐं वधि खां वधि असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। अस्सलाम वालेकुम।